जैदादपुर शहर के बुखारी पाड़े में घर ट्यूशन पढ़ण लाइ वींदड़ 6 वरनि जे नींगर शिरत मलाणू के मोटरसाइकिल सवार 2 ॼणनि अगवा करण की कोशिश कई। नींगर की रड़ियुनि ते इलाइक़े वासियुनि खेसि अगवा थियण खां बचाइण अगवा कंदड़नि खे घेरे वरितो, जंहिं बाद खेनि मारकुट करे पुलिस हवाले कयो वियो। मुबैना अगवा कंदड़ शाहिद देरो ऐं सत्तार देरो खे पुलिस तहवील में वठी छॾियो। वगण में पुलिस की दुआरियुनि खिलाफ कार्रवाई दौरान DSP नसीराबाद ऐं SHO वगण जय मंशियात फरोशन समेत कत्ल केस में घुर्बल 2 जवाबदारनि खे गिरफ्तार करण की दावा कई है। संदन कब्जे में 1 मोटरसाइकिल 7 मोबाइल फोन ऐं ॿियो सामान मालिकनि हवाले कयो वियो। पुल भरिसां ॻोठ मोहम्मद हाशिम वगण में पौरियत गुलाम कादिर खोसो जे घर के ओचितो बाहि लगी वई। घर में पयल अलाह तला ऐं ॿियो सामान सड़ी राख थी वियो, जॾहिं त घर भातियुनि जूं जानियूं महफ़ूज़ रहियूं। मुतासिरनि मूजिब पंहिंजी मदद पाण तहत करे बाहि विसाई आहे। इंतज़ामिया पारां का बि मदद नाहे कई वई।